अॼु असां वञूं था कम ते, सही आहे? पुट वञो कमाए वेठे वेठे सीं पे बुख मरे वञनि। बाबा को असां का नसीहत करने पुट अॼुकल्ह ज़मानो ख़राब है, कंहिंजी बि शइ खणी खा जो मथां का शइ न मिलाए छॾी। चङो बाबा, हाणे असीं हलूं था। मन पुट कमाए अचनि अला करे। मारो तो उन्हें तो मारो अदाड़ा अपरा मारो अतन क्या हल तो हली मिलो नहीं। वालेकुम सलाम। वो अदा खुश हां खुश मन छापे अदा आवा केरा तार को करायो। अदा से परदेसी मानू आयो को असा उठ बुट को वञा जी वियो। हां इन वीरा जगह में जो रुली रुली असा एडी उन्या लगी वया सफा साथ होने करे। हां मारो करायो पानी पिया रयो। हां हेलो मेहरबानी थी ओ ताकत अदा नंदा असा डान हला जे कोन तो इते दिमु तो भाई आवा सा कद वे तो वाला पानी पिए जल्दी अच सही है जल्दी जल्दी अदा पानी मानी पिया रे पो असा को मानी को चकबा को बंदोबस्त कर जा मरू यार 5000 में तो ऐसे पट घर मानू असा घर में ही कोने तो मुसाफिर आयूं बणिया मानी खरायो बड़ी मेहरबानी बनी है यार बाजार ते वो काई जरी अन भुक्का लाती पड मरो। अरे अदा तो के असि खटियो कराई दई खटियो का खुश थी असा मानी करा यार खटियो असि उन्या पे मरू तो भूख पे मरू ता वडी मेहरबानी थी यो बिली तो हां वरंदो या कोन वरंदो ओ ने बाबा बाबा उन्या ता मरो उठी माण्हू थी विया पेर धनचान खटिए जो कागर थगे तो हिन मां का शइ मिलाए हे तो जंगल है तरफ यान लगे तो मारे निंढे भाग अगवा करे जल्दी बाबा को बुधाया बाबा बाबा जुल्म थियो कहर थियो छा थियो पा वार निंढे भा मुआरो है उनके धाड़े ला अगवा करे विया बाबा उथी काडे वेंदा धाड़े ला मिली वेंदा उते यार यो कागर मिलियो हिना में का शे लगे तो मिलाए लई ट्राफी वाफी छोरे के मन पराई छई खिंदा बाबा आऊं उनके उते व्यारे ओपरा मानुआ उनन वटे हां पानी खणन आयस पोया उते का शे कोन पेर सब जंगल दे पे उनन हां नारे जंगल मुंडो के वाह ये काल अची वे दिसू हां भला भला हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम लगे ता से दाड़े लगायो क्या लगे दाड़े हां जेको तवा जो छोकरो अगवा थियो हां उन 80 खणी गया जो असा 50 लाख एडवांस दई को पुत्र आजाद करा सको तो 50 लाख जी हां बाबा असी 2 लाख 1 करोड़ वठंदा है पर हम जिस जगह में गरीब पे लगा नहीं करे 50 लाख माफ थे हां हां असी बंदोबस्त करियो ना सेवा के एड्रेस बताए था उन एड्रेस पे पूरी बन जा कदे किथे एड्रेस है अपलाड़ी हाउस बोट मलेर केड़े टाइम 2:30 बजे पूरी बन जा उते न तो पता जो बाहर लाश मिलंदो हां हां ना पुट छा ता चवन बाबा ये धाड़े लन जो फोन हो हुनन एकड़ो हंद बुधायो चुनता आवाज कदे मारो निडो भाई न उनके आजाद करानो तो 50 लाख समेत उन हंद ते 3:30 बजे पुजी वेंदो हाने छा करी 50 लाख किथा बा गरीब नटो कोन तो पूरो थी 50 लाख अदा निडो पे बुखायला हिकड़ी मानी उन ला खणो ता नु देई दासो पो उन सा गलाए पैसे जो बंदोबस्त कंदा सो अब पुत्र हां वो धाड़े ले टिक वड़ंदा केड़ी केड़ी हो बेचारा धाड़े रे जंगल भूख मरना पा लोले थे ने ज़हर विजी उन्हें बस टिक 5 छोरो आजाद कराए हां बाबा तू वे जहर खणी तो जा लोलो पे खणी ता जहर पे खणी बाबा ये लोलो खणी आयो या बी इन में जहर थोरो मिलायो धाड़े ल हुंदा हूं अब भूख्या पानी कसे मानी खेंदा सही है पुत्र ने कर बा टिक कर 5 हाँ। आजाद करा भूख्यो होनो हां हां हाने तू हलंद धाड़े लन सा या आऊं गलाए ता गला जा पोड़ो आए मुडा हां बाबा तू वे
मुंहिंजे करे तोर यार है ना सफू हाँ। न गॾु वठी वञ बाबा सही आहे तूं दुआ कर हाँ, अधे अल्लाह नंढे खे कामयाब कंदो, अल्लाह आवाज़ कामयाब कराए हा हाणे वञा हिकिड़ी ॻाल्हि विसारी हुई असांखे नसीहत करी वेंदो हाँ। तूं बि वें त वञ पेरनि में एॾी बदबू आहे ऐं त सिर्फ़ु गश ते थी वई सही आहे पुट सियारो पाणी हेॾो थधो अदा शफू अरे भाग के धाड़े लगवा करेगा हल तो आजाद कराए तू ये कुत्ता अब रखियो हल वरी अची पर जो हालो घोड़ा मग माने रे हाणे वटि मानी कोन्हे हिन वरी नवाब खे मानी थी खपे घोड़ा लगे तो नहीं माई अचनि पिया हिन जा सवल संभाली सके नाले ना अदा नंढे मानी कोन खाधी है हवा वारा 50 लख मिली वना हिन के तकलीफ़ न ॾिजो ये मानी अदा वठ तू खा इहो छा था करियो मूं तो नंढो भाई ने मानी कोन खाधी आहे अदा तू वे ते वे ॾिस कर कुत्ता पिया थियनि अदा पानी में जहर मिलाए बागा मरन ता उठी भज पप्पू भज बाबा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ये अदा नंढो ये खटा ते पुट मूं तो सम्झा न सह ॾिसी बि ईंदो कर तूं खटियो छा ला खाधी ये नुक़सान यार वो हम फिर ये असा काई चलो ये तो खुदा कयो मां टिक वड़ी आ धाड़े ॾिसण था गरीब माण्हू 50,000 किथां भरी वञा तो छोरा छोरा न छो नंढे भाउ खे छॾियो आऊं धाड़े लंदा पानी खण वियो पाणी खण ॾिसंदो अॼुकल्ह दो रही कोन भलाई आहे बाबा तो वॾो थी असांखे सही नसीहत की पर असां तो हर ॻाल्हि हिन कन मां ॿुधी हितां कढी छॾी उनजो वाक़ई नुक़सान थियो अॼु खां पोइ असां तो जेका नसीहत की उन ते हलंदासूं ऐं पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने गुज़ारींदासीं दोस्तो असांजी हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो त ज़मानो ख़राबु आहे ऐं ये वीडियो ख़ासि तौर ते स्कूल जे शागिर्दनि लाइ कंहिं बि अणॼाण आदमीअ खां का बि शइ खणी न खाइणु खपे कहिड़ी ख़बर हुन में का दवा मिलायल हुजे जंहिंसां अव्हां जो बि नुक़सानु थींदो ऐं अव्हां जे माइटनि जो बि नुक़सानु थींदो हुन जे करे कंहिं बि अणसुञातल माण्हुनि जी का बि शइ न खाओ ऐं पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो।